शदाद कोर्ट में वनविलिंग में फौत थियल शिराज जावरी जे जनाज़े नमाज़ शहरी मुक़ामी ईदगाह में अदा कई वई, जंहिंमें हज़ारे माण्हुनि शिरकत कई। शदाद कोर्ट में फौती नीगर जनाज़े में कंहिं बि चूंडियल नुमाइंदे शिरकत न कई। शदाद कोर्ट में वनविलिंग दौरान ख़तरनाक हादसो पेश आयो हुयो, जंहिंमें 2 नौजवान फौत थी विया हुआ, जॾहिं त फौती शिराज जावरी जे जनाज़े में हज़ारे शहरियुनि, सियासी, समाजी, सहाफ़ियुनि, उस्तादनि ऐं गॾु पढ़ंदड़ शागिर्दनि शिरकत कई, जंहिंमें मुमताज़ जावरी, रईस मोहम्मद सिद्दीक़ चांडियो, मीर ग़ैबी ख़ान मोगेरी, अब्दुल हमीद गंबो, मीर ज़हीर ख़ान बिरोई, नेशनल प्रेस क्लब जे सहाफ़ियुनि, सदर ग़ुलाम बास मक्सी, शबीर अहमद गंबो, वज़ीर अली खोसो, गहवर रईसियाणी, गुलज़ार चांडियो, वाह पंदराणी, अलहदाद खुश्क, कामिर उर्स सीलरो, माशूक खोखर, ज़ाहिद जावरी, सरदार मक्सी, कमर सुमरो ऐं जॾहिं त शिराज जावरी, रईस इमदाद अली सारियो ऐं क्लास में गॾु पढ़ंदड़ शागिर्दनि जो वॾो अंग जनाज़े में शिरकत कई ऐं पंहिंजे क्लास फेलो जो आख़िरी दीदार कयो। उन वक़्तु माहौल सोगवार थी वियो ऐं हर पासे लुढ़क ऐं सुॾिका हुआ।